अस्सलामुअलैकुम नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन सचाई न्यूज़ जी रिपोर्ट जयराम दास रिपोर्ट माणी आहे त मधई वेचो ॻोठ दीन मोहम्मद बिरोहीअ में मिल्कियत जे मामले ते हलंदड़ तकरार तां बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें लठनि सिरोटनि ऐं डंडनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। नतीजे में औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवां खे ॿी ख़बर ॾींदा हलूं त मदई जी भरिसां नई पुल बस स्टॉप ते बिरोही बिरादरी पारां नज़ीर बिरोही, गुलमीर, तनवीर, रियाज़ बिरोही ऐं ॿियनि पारां नव अमरोड थाणे जे पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे सखर रालकाणू रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। हिननि मुतालबो कयो त जेकर असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां एहतिजाज जो दाइरो मज़ीद वसी कंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो सचाई न्यूज़।